नाज़रीन हेडलाइन्स वठियूं ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। क़ौमी असेंबली जे 8 तकनि ऐं पंजाब असेंबली जे 3 तकनि ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो वक़्तु ख़त्म थियण खां पोइ गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे। PTI चेयरमैन इमरान ख़ान 7 तकनि ते उम्मीदवार आहे। NA 237 मलीक ते इमरान ख़ान ऐं PP उम्मीदवार अब्दुल हकीम बलोच विच में चोटीअ जो मुक़ाबिलो आहे। NA 239 कोरंगीअ ते इमरान ख़ान ऐं MQM जे नैयर रज़ा विच में मुक़ाबिलो आहे। NA 237 मलीर ते इमरान ख़ान अॻिते ऐं अब्दुल हकीम बलोच ॿिए नंबर ते आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराचीअ मां राजा असगर सूमरे खां। राजा, छा तफ़सील आहिनि हिन वक़्त ताईं गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा कहिड़ा आया आहिनि? गैर सरकारी गैर हतमी नतीजन मूजिब PTI चेयरमैन इमरान ख़ान जेको आहे पहिरें नंबर ते आहे। ॿिए नंबर ते पीपुल्स पार्टी जो MLA जी टिकट ते उम्मीदवार अब्दुल हकीम बलोच आहे। मां अव्हांखे 41 पोलिंग स्टेशन जो अगरि रिज़ल्ट ॿुधाया त उनमें उन मूजिबि जेको आहे त इमरान ख़ान हिन वक़्तु जेको आहे 3637 वोट खणी जेको आहे पहिरें नंबर ते आहे, जॾहिं त ॿिए नंबर ते अब्दुल हकीम बलोच आहे। मजबूरी तौर ते जेको आहे त हिन पूरे हल्के में 194 पोलिंग स्टेशन आहिनि, जंहिंजो रिज़ल्ट हिन वक़्तु वक़्ते सां ईंदो रहे थो। वरी महिरबानी राजा।